अस्सलामुअलैकुम दोस्तों तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे दोस्तों। KTN एंटरटेनमेंट तव्हांजे लाइ हिकिड़ो मेगा सोप सीरियल खणी अची रही आहे जंहिंजी रिकॉर्डिंग दौलतपुर शहर में थी रही आहे। ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो जेको आहे सो लोलो जेको आहे लोले जे किरदार में तव्हां मोहब्बतनि जे माॻ में ॾिठो हूंदो लोलो उन ड्रामे जो डायरेक्टर अथव। ऐं जेको आहे सो राइटर आहे उहो नूर ज़हूर साहब आहे। तव्हांखे ख़बर दोस्तों हीउ ड्रामो कॉमेडियन ड्रामा तमामु जेके बेहतरीन ड्रामे में अदाकार कम करे रहा आहिनि। मामा लालू उर्फ़ मनान आबासी इहो बि दोस्तों कम करे रहा आहे। तमामु मोहब्बतनि जे माॻ वारा तमामु जेके आहिनि सभु तव्हांखे मोहब्बतनि जो माॻ ड्रामो वरी तव्हांखे यादि अची वेंदो। हिन ड्रामे में उहो मोहब्बतनि जो माॻ तव्हांजूं सिकूं लाहींदो। इहो ड्रामो तव्हांजी मोहब्बतनि जा माॻ जूं सिकूं लाहींदो। ॾिसिजो दोस्तों हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे जेको आहे KTN एंटरटेनमेंट खणी अची रही आहे तव्हांजे लाइ मेगा सोप सीरियल। हिन जो नालो नथा ॿुधाइनि छो जो हिन जो नालो ॿुधाइनि था त पोइ वरी हिन जे नाले सां फिल्मूं ठही थी वञनि, पोइ माना नालो नथा ॿुधाइनि। हिन जे करे दोस्तों इहे चवनि त तव्हांखे सरप्राइज़ आहे, इन जे करे नालो नथा ॿुधाइनि ड्रामे जो। ऐं हिन जी जेकी रिकॉर्डिंग आहे उहा जेको दौलतपुर शहर में हली रही आहे। छो हाणे महरम जे करे बंदि कई अथनि त हिन जो तक़रीबन 2-3 क़िस्तूं हिन जी शूट कई अथनि। तमामु बहितरीनु ड्रामो पर दोस्तों अलाह ख़ैर करे हीउ ड्रामो KTN एंटरटेनमेंट अलाह करे जल्दी अची वञे। बस दुआनि में यादि कयो। वीडियो पसंदि लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वरी तव्हांखे ॿी अपडेट इन ड्रामे जी ॾींदासीं।